पेरे खे किथे विञाए वापसि वरी आयो? अबा ढोर जो पेरो जया तो धुर कयूं हा, वो माण्हू जो पेरो पके ते चढ़ियो गुम थी वियो। पर हुनजो केॾा रुख त हूंदो न? दादा पके ते चढ़ण खां पोइ ॿी साइड बि जाचे आया आहियूं, किथां बि हेठि लहण जा निशान कोन था मिलनि। बाक़ी अंदाज़ो तव्हां लॻाए छॾियो त हीउ कमु कंहिंजो आहे। सजावल ख़ान खां सवाइ ॿियो केरु आहे जेको असांजे ॻोठ मथां लामारा ॾे? दादा हाणे छा हुकुम आहे? सूबेदार खे मूं फ़ोन करे छॾी आहे, जेसि ताईं तूं वञी गुलण जे घर खे घाट हणाए छॾ। जीअं सूबेदार पहुचे न त उनखे वठी वञी कची पकी लख सवा जी चोरी लिखाए छॾ ऐं सिजावल ऐं हुनजे माण्हुनि मथां एनसी कराए छॾ। ठीकु आहे दादा, मां हींअर वञी खाट हणाइण जो कमु शुरू थो कयां।